पाकिस्तान के नओं आइन ॾींदड़ अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी अॼु 93 सालगिरह मल्हाई पई वञे। पीपुल्स पार्टी ऐं पीपी शहीद भुट्टो पारां मुख़्तलिफ़ शहरनि में केक काटिया विया। सांगड़ जे चांडिया हाउस में पीपुल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन जे सदर अदनान निज़ामाणी, जनरल सेक्रेटरी अवेस चांडियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी नुमान राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में केक काटियो वियो। कंवर में कामरेड शौकत चांडियो, इरफान गोपांग, मोहम्मद जान बरोही, ज़ाद बरोही, मंसूर बरोही, बशीर खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो पारां 10 पाउंडनि जो केक काटियो वियो। टंडो अलियार में MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी, मुलाबख्श थेबो, रमज़ान मरी ऐं ॿियनि पारां शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी सालगिरह ते केक काटियो वियो। दौड़ में शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे 93 सालगिरह जे मौके ते जलसो कोठायो वियो, जंहिंमें शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान फिरोज़ा लाशारी, रहीम बख्श खोसो, मंजूर जलबाणी, नज़ीर चांडियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे 93 सालगिरह जो केक काटियो वियो। घोटकी में पीपुल्स पार्टी पारां इतलात ऑफिस में शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी 93 सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें PP ज़िले सदर मीर बाबर ख़ान लुंड, इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते अॻवाननि पारां शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी सालगिरह जो केक पिणु गॾिजी काटियो वियो। इन मौके ते ख़िताब कंदे अॻवाननि शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो खे लफ़्ज़नि जी भरपूर भेटा पेश कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।